साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। मामूल मुताबिक़ हक़ीक़तुनि ते मबनी जेको कुझु सच आहे, छो त जेकी बि अक्सर करे हिते समाज में ॻाल्हियूं थियनि थियूं उन्हनि जो अक्सर ताल्लुक़ सच सां घटि ऐं कूड़ सां घणो हूंदो आहे ऐं माण्हुनि खे वणनि बि चटपटाई वारियूं उहे शयूं थियूं जेकी माण्हुनि जे मिज़ाज मुताबिक़ हुजनि। जेकॾहिं हुननि जे मिज़ाज मुताबिक़ जेका शइ न आहे त उहा शइ पसंदि नथी कई वञे। पर ॻाल्हि इहा आहे त सच जेको आहे उहो पुरकशिश ज़ाहिरी तौर ते कोन हूंदो आहे ऐं कूड़ तमामु पुरकशिश हूंदो आहे ऐं सच वणंदो बि कोन्हे ऐं कूड़ तमामु घणो वणंदो आहे। सचाई ज़ाहिरी तौर ते सचाई माण्हुनि ते पंहिंजा असर छॾण में तमामु देरि कंदी आहे, पर जॾहिं असरु कंदी आहे त उहे पोइ घणे टाइम ताईं उन्हनि जा असरात उन्हनि जे ज़हननि ते मुरतब हूंदा आहिनि। जीअं त कल्ह मूं हिकिड़ो वीडियो तव्हां सां शेयर कयो हुयो जंहिंमें इहो चयो हुयुमि त औरतूं ज़ालूं इंसान जे सुकून जो सबबु कोन आहिनि ऐं जेकी माण्हू शादियूं था कनि उहे माण्हू वधीक अज़ाबनि में ऐं सुकून में घटि आहिनि। पछाड़ी में उन शइ खे मूं इहो कंक्लूड कयो हुयो त अकुल वारा माण्हू शादियूं न कंदा। पहिरियों मां शुरूआत थो करियां हज़रत आदम अलैहिस्सलाम खां, जंहिंजे लाइ तख़लीक़ काइनात जेका शुरूआत थी इंसान जी उहा हज़रत आदम अलैहिस्सलाम खां थी। हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं बीबी हवा रज़ी अल्लाह ताला अन्हा जेका संदसि जे किताबनि में जीअं आयो आहे त संदसि जे पासरी मां उन जो जनमु थियो ऐं उन जी तख़लीक़ थी। उहे जेकॾहिं तख़लीक़ थी करे हिन काइनात में आया त काइनात में अचण खां पोइ हुननि जेका ज़िंदगी अख़्तियार कई, पहिरियों ई रब हुननि खे जन्नत में रहायो ऐं हुननि खे चयईं त जेको तव्हांखे वणे उहो तव्हां खाओ, जेको वणेव उहो तव्हां पीओ, सभु कुझु तव्हांजे लाइ जाइज़ आहे ऐं तव्हां हिते सुकून सां ज़िंदगी गुज़ारियो। पोइ कंहिं जाइ ते इहो आहे त अल्लाह तबारक ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम खे चयो ला तक़रबा हाज़िही शजरत फतकूना मिनज़ ज़ालिमीन, हिन वण जे वेझो न वञिजांइ न त तूं ज़ालिमनि मञा थी वेंदी। हिते मुख़्तलिफ़ मुफ़स्सिरनि मुख़्तलिफ़ पंहिंजा तफ़सीर ॾिना आहिनि त के था चवनि त इहो वणु हज़रत बीबी हवा रज़ी अल्लाह ताला अन्हा हुयो, के था चवनि त हिकिड़ो अहिड़ो वणु हुयो उते जेको वण जे लाइ ख़ुदा मना कई हुई त इन वण मञा कुझु मेवो न खाइजो, पर शैतान जीअं त हज़रत आदम अलैहिस्सलाम खे उन वण जे तरफ़ ॾे राग़िब कयो त उन जो मेवो खाए ऐं हज़रत बीबी हवा रज़ी अल्लाह ताला अन्हा बि उनखे चयो त इहो वणु जो मेवो खाइजे, इहो तमामु लज़ीज़ आहे। उन जे करे हज़रत आदम अलैहिस्सलाम उन मेवे खे हासिलु करण जी हिकिड़ी ख़्वाहिश ॾेखारी। पोइ जॾहिं उहो मेवो खाधई त किन मुफ़स्सिरनि जो इहो चवणु आहे त इहो मेवो बीबी हवा रज़ी अल्लाह ताला अन्हा हुयो। पोइ जॾहिं उन जे वेझो वियो ऐं अल्लाह तबारक ताला उनखे रोकियो त तोखे अहिड़ो को बि कमु जेको जिनसी तस्कीन वारो हुजे इहो कमु न कजांइ ऐं उन में हीअ जन्नत पाक आहे, हीअ जन्नत पाक आहे, इन में को बि सेक्सुअल रिलेशनशिप हिन में उनजी ममानियत आहे, उनखे अवेल नथो करे सघिजे। पर हज़रत आदम अलैहिस्सलाम जीअं उन वण जे वेझो वियो माना बीबी
हवा रज़ी अल्लाह ताला अनहा जे वेझो वियो त पोइ अल्लाह तबारक ताला हुनखे चयो त मूं तोखे मना कई हुई त इन वण जे वेझो न वञजांइ, तो इहो वण जो मेवो खाधो आहे। इहो वण जेको आहे बीबी हवा रज़ी अल्लाह ताला अनहा सां जेको तो अज़दवाजी रिश्तो जेको जोड़ियो, इहो तोखे इन जी मन थियल हुई। हाणे तूं खां मां नाराज़ आहियां। पोइ ॿिन्ही हज़रत आदम अलैहिस्सलाम खे ऐं बीबी हवा रज़ी अल्लाह ताला अनहा खे जन्नत मंझां कढियो वियो। जन्नत मंझां जॾहिं उन्हनि खे कढियो वियो त पोइ अल्लाह तबारक ताला उन्हनि हज़रत आदम अलैहिस्सलाम ॾींहुं राति आओ बका में पंहिंजो पाण खे मुब्तला रखियो, ॾींहुं राति गिरियो कंदो रहियो ऐं तमामु वॾे पैमाने ते हुनजो गिरियो जारी हुयो। ऐं बीबी हवा रज़ी अल्लाह ताला अनहा बि पिणु ॾींहुं राति रोअंदी हुई, इबादत कंदी हुई ऐं ख़ालिक़ काइनात जे ख़िदमत अक़दस में सरबसुजूद थींदी हुई त रब काइनात जेकॾहिं मूंखां ग़लती थी आहे त इन ग़लती जी मूंखे माफ़ी ॾियो। तमामु घणो टाइम हू ख़ुदा जे दरबार में दुआऊं पिनंदा रहिया ऐं घणे अरसे खां पोइ उन्हनि जी दुआ क़बूल थी ऐं उन्हनि ते ख़ुदा राज़ी थियो। त हाणे जॾहिं शुरूआति थी थिए इंसान जी धरती ते जन्नत में ऐं पहिरियों पैदा थो थिए हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं हज़रत हवा रज़ी अल्लाह ताला अनहा, उहे जॾहिं उन रिश्ते में जंहिंजे लाइ मां चवां थो त तव्हांखे शादी नाहे करणी, उन रिश्ते खे जॾहिं उन्हनि एंटरटेन कयो, अवेल कयो त ख़ुदा उन्हनि ते नाराज़ थियो। ऐं पोइ तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं हज़रत हाबील ऐं जॾहिं हाबील ऐं काबील आदम अलैहिस्सलाम जो औलाद, उहे सॻा भाइर हिक भाउ ॿिए भाउ खे क़तलु कयो। हाबील काबील खे क़तलु कयो। जॾहिं हाबील काबील खे क़तलु कयो त उते रत वहियो ऐं उन खां पोइ इहा शइ साबित थी त जेकॾहिं हज़रत बीबी हवा रज़ी अल्लाह ताला अनहा जो ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम जो इहो रिश्तो इन शादी जे रिश्ते में कन्वर्ट न थिए हा, तब्दील न थिए हा, त पोइ हाबील जो जनमु न थिए हा, काबील जो जनमु न थिए हा। जॾहिं हाबील ऐं काबील पैदा ई न थियनि हा त पोइ रत न वहे हा ऐं बर्बादी ऐं तबाही हिन सरज़मीन जेका आहे इहा हींअर धरती आहे उन ते न अचे हा। त मोहतरम साथियो, हज़रत आदम अलैहिस्सलाम खां जेका इहा ग़लती थी, ला तक़रबा हाज़िहि शजरत फतकूना मिन ज़ालिमीन, हिन वण जे वेझो न वञजांइ न त तूं ज़ालिमनि मञा थी वेंदे। ऐं इहे थियो। मुंहिंजा प्यारा साथियो, दुनिया में हज़रत ईसा अलैहिस्सलाम तमामु वॾो पैगम्बर जंहिं ते इंजील तो नाज़िल थी, इंजील तो नाज़िल थिए हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते। हज़रत ईसा अलैहिस्सलाम ज़िंदगी में शादी न कई ऐं उन जा पोइ लॻ हींअर तमामु काइनात में तमामु वॾे पैमाने ते हुन जा अरबनि जे तइदाद में पोइ लॻ आहिनि, पर उन्हनि जे रहबर, उन्हनि जे रहनुमा ऐं उन्हनि जे पैगम्बर जंहिंजे लाइ असांखे बि चयो थो वञे त आमन रसूल बिमा उनज़िल इलैहि मिन रब्बी वल मुमिनून कुल्लुन आमन बिल्लाहि व मलाइकती व कुतुबी व रुसुली ला नुफ़र्रिक़ु बैन अहदिम मिन रुसुलिहि व क़ालू समिअना व अताअना ग़ुफ़्रानक रब्बना व इलैकल मसीर ला युकल्लिफ़ुल्लाहु नफ़्सन इल्ला वुसअहा लहा मा कसबत व अलैहा मक्तसबत रब्बना ला तुआखिज़ना इन नसीना औ अख़्ताना रब्बना वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अलल लज़ीना मिन क़ब्लना रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बिहि वअफ़ु अन्ना वग़फ़िर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन। इहा आहे रब काइनात जी असांखे
हुकुम त तव्हां चओ त असां सभिनी पैगम्बरनि ते ईमान था आणियूं, असां सभिनी किताबनि ते ईमान था आणियूं ऐं रब खां दुआ था घुरूं त असांखे ओतिरी तकलीफ़ जी जंहिंजी असांखे सहण जी सघ हुजे, उन तकलीफ़ खां असांखे बचाए जेका असां तकलीफ़ बर्दाश्त नथा करे सघूं। माना त असांखे सभिनी पैगम्बरनि जो एतिराम ऐं उन्हनि खे पैगम्बर सम्झणो आहे। अन ख़ातमुन नबीन ला नबी बादी, मां आख़िरी नबी आहियां, मूंखां पोइ पैगम्बर न ईंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो। पर हज़रत ईसा अलैहिस्सलाम, मूसा अलैहिस्सलाम, दाऊद अलैहिस्सलाम, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे मथां 4 वॾा किताब नाज़िल थिया। मूसा अलैहिस्सलाम जे मथां तौरेत जंहिंजा पोइलग यहूदी, दाऊद अलैहिस्सलाम जे मथां ज़बूर जंहिंजा पोइलग नसारा आहिनि, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे मथां इंजील जंहिंजा पोइलग ईसाई आहिनि, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां क़ुरान मजीद जंहिंजा पोइलग मुस्लमान आहिनि। उन्हनि सभिनी जे लाइ इहो पैगाम आहे त तव्हां सभिनी पैगम्बरनि खे मञींदव, सभिनी किताबनि खे मञींदव ऐं क़यामत जे ॾींहं ते ईमान आणींदव ऐं तव्हां कंहिं बि इंसान जो रतु न वहाईंदव, ॿिए माण्हू जी ज़िंदगी में अज़ियत जो सबबु न बणिबो, ॿिए माण्हू जे ज़िंदगी खे अज़ाबनि जो आमाजगाह न बनाईंदो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जॾहिं बि हुनखे केरु हिकिड़े पाण फरमायूं त जेकॾहिं केरु माण्हू तव्हांखे तकलीफ़ ॾिए, हिकिड़े गिटे ते तव्हांखे चमाट हणे तव्हां हुनखे ॿियो गिटो ठाहे ॾियो त उहो माण्हू भली तव्हांखे तकलीफ़ ॾिए, जेतिरी तव्हांखे तकलीफ़ ॾींदो त तव्हांजा ओतिरा गुनाह छणंदा। हज़रत अयूब अलैहिस्सलाम बि इलाही इहो आहे त हुनखे अहिड़ी बीमारी लॻी, सॼो जिस्म हुनजो ज़ख़्मी थी वियो, सॼे जिस्म में फुरड़ियूं फट ऐं उन्हनि फटनि में जीत पइजी विया। पोइ उहे फटनि मंझां जीत जॾहिं ज़मीन ते किरंदा हुया त हज़रत अयूब अलैहिस्सलाम उहे फटनि मंझां किरियल जीत खणी वरी फटनि में विझंदो हुयो, चवंदो त हिननि जी रिज़्क़, हिननि जी रोज़ी मुंहिंजे फटनि में आहे, मुंहिंजे जिस्म में आहे। इहा आहे तहमुल, इहा आहे बुरदबारी, इहा आहे क़ुर्बानी, इहो आहे ईसार, इहो आहे उन इंतिहा दर्जे जे तक़वा जो ऐं क़ुर्बानी जो हिकिड़ो आला मिसाल। तॾहिं त क़ुर चयो न त लन तनालुल बिर्र हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून, तव्हां कॾहिं बि कामयाबु न थींदव जेसि ताईं प्यारे खां प्यारी शइ क़ुर्बान नथा कयो। पोइ फरमाई त ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला, मूं तव्हांखे ज़िंदगी ऐं मौत उन जे करे ॾिनो त तव्हांखे आज़मायां तव्हां मुंहिंजा अमल सुठा केरु थो करे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जंहिं शादी न कई, एॾे फ़िक्र जो पोइलग जॾहिं माइकल एच हार्ट 100 इन्फ्लुएंशियल पर्सनैलिटीज़ ऑफ द वर्ल्ड लिखे थो, दुनिया जूं 100 शख़्सियतूं, उहो क्वेश्चन आहे ख़ुदि बि त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो जेको बाकमाल फज़ीलत वारी पर्सनैलिटी, वॾे रुतबे वारी, रिसालत वारी, नबूवत वारी, पैगम्बरी वारी जेका उनखे फज़ीलत अता करे, उहा उनजो को मिसाल नथो मिले। त हज़रत ईसा अलैहिस्सलाम तमामु दाना हो, वॾो ॾाहो, तमामु हुनजो फ़िक्र अॼु बि हिन धरती ते तमामु वॾे जाहो जलाल सां हुन जे पोइलगनि में ज़िंदा आहे ऐं हर रोज़ु उहो फ़िक्र वधे थो। त हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे ज़िंदगी में शादी न कई ऐं जेको कुझु हुन ज़िंदगी गुज़ारी उहा ॾींहुं राति ख़ुदा जी पूॼा में, ख़ुदा जी परस्तश में, ख़ुदा जी इबादत में, इंसाननि जी ख़िदमत में ऐं अलाह तबारक व तआला जे उन ॾसियल राह खे ऐं मिशन खे जेका हुनखे अलाह तबारक व तआला जे तरफ़ां मुयसरु थियल हुई, मिलियल हुई, उनखे उन ते रखियईं ऐं उनखे पाण क़ौम ताईं पहुचाईं ऐं उन क़ौम ते पहुचाइण में हुन पंहिंजो वसां कीन घटायो। त साथियो, तव्हां ई असां ॾिसूं था त हिन दुनिया जा जेके ॾाह आहिनि, हज़रत
ईसा अलैहिस्सलाम खां पोइ जेको साइंटिफिक एप्रोच रखण वारो माण्हू कार्ल मार्क्स जंहिं दुनिया जे इश्तराकियती निज़ाम ते माण्हुनि खे क़ाइल कयो ऐं साइंटिफिक बुनियादनि तहत साइंसी बुनियादनि तहत हुन उन ॻाल्हि खे वधीक ताक़तवर बनायो त हिते इक़्तिसादी इस्तिहसाल मुआशी इस्तिहसाल उहे क़ुवतूं करनि थियूं जंहिंजो प्रोग्राम इहो आहे त हितां जे कमज़ोर खे कीअं कमज़ोर रखिजे। हितां जो सनअतकार पंहिंजे मज़दूर सां ज़ुल्म थो करे, हितां जो ज़मींदार पंहिंजे हारी सां ज़ुल्म थो करे, हितां जो ब्यूरोक्रेट पंहिंजे मातहत मुलाज़िम सां थो ज़ुल्म करे, हितां जो मज़हबी अॻवान पंहिंजे तालिब सां ऐं पोलग सां थो ज़ुल्म करे, हितां जो रूहानी अॻवान पंहिंजे तक़लीद कंदड़ मुक़लिद सां थो ज़ुल्म करे ऐं उन्हनि जो हक़ थो खाए। हुननि जो ख़लीफ़ो मज़हबी माण्हुनि जो मुआशी तौर ते पाण तंगदस्त आहे, कंगाल आहे, उन वटि खाइण लाइ अटो कोन्हे, उहो पिनी अटो कमाए थो अचे, पर जॾहिं उन वटि मुर्शिद थो अचे, उन वटि मुरबी थो अचे, उन वटि पीर थो अचे त उनजे लाइ पिनी सिनी कुकुड़ थो वठी अचे, अंब थो वठी अचे, खीर थो वठी अचे, चांवर थो उनजे लाइ तयारु कराए ऐं उनजे लाइ सुठा ताम तयारु कराए उन मुर्शिद खे थो खाराए। पंहिंजा बच्चा बुख ते वेठा अथसि पर उनखे थो खाराए। त कार्ल मार्क्स चयो त इहे सभई माण्हू भली सनअतकार, ज़मींदार, जागीरदार, मज़हबी अॻवान, रूहानी अॻवान, इहे सभु जो सभु पाण में मिलियल आहिनि, हुक्मरान पाण में मिलियल आहिनि। सभिनी जो प्रोग्राम इहो आहे त एक्सप्लाइटेशन रैयत जो कीअं कजे, रैयत माना अवाम जो इस्तिहसाल कीअं कजे, उन्हनि जो रतु कीअं पीजे, उनखे बुखियो रखिबो तॾहिं उहे असांजे ओताकुनि जा चकर काटींदा, उन्हनि जे दरमियान जहिड़ा कराइबा तॾहिं त असांखे रेस ऐं वॾेरो सरदार ऐं भोतार करार ॾींदा ऐं असां उन्हनि जा फ़ैसिला कंदासीं। असांजूं ओताकूं आबाद हूंदियूं ऐं हू ग़रीब पाण में विढ़ियल हूंदा। उन मां पुलिस बि खाईंदी, उन खां पोइ उन खां वकील बि खाईंदा, अदालतुनि जा सिरिश्ता बि इन्हनि जहिड़नि जे करे ज़िंदा रहंदा। हाणे सिविल जा मामलात बि तॾहिं क़ाइमु रहंदा जॾहिं ज़ाती मिल्कियत जो तसवुरु हूंदो। जिते ज़ाती मिल्कियत जो तसवुरु हूंदो उते जहिड़ो थींदो, ज़र ते जहिड़ो थींदो, ज़मीन ते जहिड़ो थींदो। जॾहिं ज़र तुंहिंजी ज़ाती मिल्कियत आहे, ज़मीन तुंहिंजी ज़ाती मिल्कियत आहे त पोइ जहिड़ो थींदो, उहो जहिड़ो थींदो त थाणो, रेस, वॾेरो, सरदार, भोतार, पीर, मीर, वकील, अदालतूं, इहे सभई बेनिफिशरी आहिनि। इहे सभई इन जहिड़े जे करे कमाईंदा। ऐं जॾहिं तव्हांजो कैपिटलिज़म निज़ाम हूंदो, कैपिटलिस्ट सोसाइटी हूंदी त उते तव्हांजूं सरहदूं हूंदियूं, हिकिड़े मुल्क जूं सरहदूं ॿिए मुल्क जे सरहदुनि सां मिलंदियूं, हिकिड़े मुल्क जी सरहद जे तहफ़ुज़ जे लाइ ॿिए मुल्क जे सरहद जे तहफ़ुज़ ते उतां जी फ़ौज बीठल हूंदी ऐं फ़ौज बीठल हूंदी त उहा अची करे माण्हुनि खे, फ़ौज खे पंहिंजी बजट जो वॾो हिसो ॾींदी ऐं उहा फ़ौज क़ाइमु हूंदी त मुल्क में इंतिशार हूंदो। एटम बम तॾहिं ठहंदो, हे मीज़ाइल तॾहिं ठहंदा, क्लाशनकोफ तॾहिं ठहंदी, G3 तॾहिं ठहंदी। ही पंहिंजो एटमी न्यूक्लियर वेपन्स तॾहिं ठहंदा जॾहिं तव्हांजा मुल्क जुदा हूंदा। त कार्ल मार्क्स चयो त बाउंड्रीज़ ख़तमु करे छॾियो, सॼी दुनिया खे हिकिड़ो मुल्क करार ॾियो। जॾहिं सॼी दुनिया हिकिड़ो मुल्क करार ॾिनी वेंदी ऐं सॼी दुनिया में के बि बाउंड्रीज़ न हूंदियूं, हिकिड़ो मुल्क जे जा माण्हू ॿिए मुल्क में
बग़ैर पासपोर्ट जे सफ़र करे सघंदा, इमिग्रेशन जो सिस्टम न हूंदो ऐं पासपोर्ट जो सिस्टम न हूंदो, सॼी दुनिया हिकु ॻोठ थी वेंदी, त उते तव्हांजा जेकी बि पैसा आहिनि, जेकी फ़ौज ते था ख़र्च थियनि, तव्हांजी पुलिस ते था ख़र्च थियनि, तव्हांजी अदालतुनि ते था ख़र्च थियनि, तव्हांजे हितां जे पंचायती निज़ाम ते था ख़र्च थियनि, इहे सभु जो सभु पैसा तव्हांजा इंफ्रास्ट्रक्चर ते ख़र्च थींदा, तव्हांजे रोडनि ते, स्कूलनि ते, तव्हांजे इस्पतालुनि ते, तव्हांजे वेलफेयर ते, तव्हांजे तफ़रीह ते, तव्हांजे ज़िंदगी खे बहितर बनाइण ते इहे पैसा ख़र्च थींदा। जॾहिं तव्हांजी ज़िंदगी बहितर बनबी, जॾहिं तव्हांजी तालीम शानदार थींदी, जॾहिं तव्हांजा स्कूल शानदार थींदा, जॾहिं इस्पतालुनि में तव्हांखे ज़बरदस्त डॉक्टर स्पेशलिस्ट ट्रीटमेंट ॾींदा, त पोइ तव्हांजी मुआशी तंगदस्ती ख़तमु थींदी, बेरोज़गारी ख़तमु थींदी। इहे जेके पैसा हितां जे उन्हनि इदारनि ॾे था वञनि, जिन इदारनि जो मक़सदु इहो आहे त तव्हांजे दरमियान क्राइसिस हुजनि, फाइनेंशियल क्राइसिस हुजनि, फाइनेंशियल क्राइसिस जे करे बेघरी पिनणु जनमु वठंदो आहे। जॾहिं पिनणु जनमु वठंदो त उते ख़ुददारी खे मौत ईंदो, उते जॾहिं ख़ुददारी मरंदी, जॾहिं अंदरि जो इंसानु मरंदो त माण्हू हथु टंगींदो ॿिए जे अॻियां हथु टंगींदो ऐं पिनंदो। जॾहिं पिनंदो त उहो माण्हू मर्ज़ी जो मालिक आहे, त उनखे ख़ैरात ॾिए या न ॾिए। पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल यदुल उला मिन अफ़ज़ल मिन यद सुफ़ला, मथियों हथु हेठि हथ खां बहितर आहे, छो त मथियों हथु ॾींदड़ आहे ऐं हेठियों हथु वठंदड़ आहे। वठण वारो हमेशह अहकर हूंदो आहे, नाचीज़ हूंदो आहे, कमज़ोर हूंदो आहे, कमज़र्फ़ हूंदो आहे, हक़ीर हूंदो आहे ऐं नातवा हूंदो आहे, उहो मोहतरम न हूंदो आहे ऐं ॾींदड़ मोहतरम हूंदो आहे। त हाणे अहिड़े सिस्टम खे हिननि मुतारफ़ करायो आहे त तव्हां पिनंदा रहो, पंहिंजे हक़नि जे लाइ बि पिनो। रोड खपे त बि तव्हां पिनणु वञो MNA वटि, स्कूल खपे त बि पिनणु वञो, इस्पताल खपे त पिनणु वञो, नौकिरी खपे त पिनणु वञो, ईदगाह खपे त पिनणु वञो, ड्रेनेज खपे त पिनणु वञो, प्लेग्राउंड खपे ॿारनि जे रांदि खेॾण लाइ त पिनणु वञो, ईदगाह खपे नमाज़ जे पढ़ण लाइ त पिनणु वञो। तव्हां ते जेकॾहिं राज़ी थिए वॾेरो, तव्हां ते राज़ी थिए MNA MPA हितां जो, जंहिंजो कमु ई रुॻो फ़क़ति लेजिस्लेशन आहे, कानून साज़ी आहे, इन जो कमु न रोड आहे, न स्कूल आहे, न बिजली आहे, न गैस आहे, न पाणी आहे, न ॿिया इंफ्रास्ट्रक्चर जा शोबा आहिनि। हुनजो मक़सदु हुनजी इलेक्शन फ़क़ति लेजिस्लेशन लाइ थींदी आहे, पर सभ जो सभु हुकुमराननि पाण वटि इहे सभु अख़्तियारात उन जे करे रखिया आहिनि त हितां जे माण्हुनि खे कीअं महकूम रखिजे, हितां जे माण्हुनि खे कीअं मजबूर, मुफ़लिस, कमज़ोर, हीणो, निबल, नातवा रखिजे, त उहे माण्हू असांजे बंगलनि जा, असांजे महलनि जा चकर काटींदा रहनि। त कार्ल मार्क्स चयो त इहे सभई जेके सनतकार आहिनि, इहे जेके सियासतदान आहिनि, ज़मींदार आहिनि, रूहानी अॻुवान आहिनि, मज़हबी अॻुवान आहिनि, उन्हनि जो सभिनि जो फ़िकिर हितां जे दौलतमंद माण्हुनि जो तहफ़ुज़ करणु आहे, हितां जे हुकुमरान माण्हुनि जो तहफ़ुज़ करणु आहे। छो त रूस में जॾहिं इनक़लाब पे आयो ज़ारशाही जे तख़्ते खे ऊंधे करण जे लाइ, जॾहिं उतां जा माण्हू विढ़ण लाइ निकिता ऐं उतां जे मज़दूर मोचड़ो खयो ऐं पंहिंजे सनतकार खे हणण लाइ लॻो, त उतां जे रूहानी अॻुवान, मज़हबी अॻुवान ऐं उतां जे जेको उतां जो माण्हू मज़हबी तौर ते जेको हुन जो अॻुवान हुयो, उन सनतकार खे उन मोचड़े खां बचायो। हाणे जॾहिं मज़दूर ताक़तवर थी करे मोचड़ो थो हणे, वक़्त जे सनतकार खे, वक़्त जे जाबिर खे, वक़्त जे लुटेरे खे,
वक़्त जे गासिब खे, त पोइ उतां जो मज़हबी अॻवान उन जो हथु ॾेई करे बीहे थो ऐं उन हथ ॾियण सां हुन लुटेरे खे तहफ़ुज़ थो फ़राहम करे त ग़रीब मोचड़ो जेको हुन हथ में आहे मथां उतां जे सनतकार खे आणे, ज़मींदार खे आणे, ब्यूरोक्रेट खे आणे, ऑफिसर खे आणे, ताक़तवर माण्हू खे आणे। इन मां साफ़ ज़ाहिर थियो त हितां जूं जेकी चर्च जूं, गिरजा जूं, मंदर जूं, मस्जिद जूं, दरसगाहनि जूं जेके असांजूं जूं गादियूं आहिनि, उते जेके असांजा इंतिहाई इज़त जे लाइ जेके असांजा क़ाइदीन वेठा आहिनि, उहे इनकलाब जो साथ नथा ॾियनि, उहे इनकलाब खे बर्पा नथा करनि। हालांकि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण इनकलाबी दर्स खणी आया हुया, इनकलाबी फ़िक्र खणी आया हुया, इनकलाबी नज़रियो खणी आया हुया। पाण तॾे ते सुम्हंदा हुया, सन्हड़ो पहिरियां साईं जे जिस्म ते पातल हूंदो हुयो ऐं उन सन्हड़े पहिरियां पाइण जे करे ऐं तॾे ते सुम्हण जे करे जॾहिं साईं निंड मां उथंदा हुया त साईं जे जिस्म ते तॾे जा निशान हूंदा हुया। साईं जी मुआशी सूरत हाल एॾी मज़बूत कोन हूंदी हुई, तंहिंजे करे अबू जेल ऐं अबू लहब चवंदा हुया साईं खे त जेकी तोखे दौलत खपे, जेको जेतिरो तूं चाहीं त असां तोखे ॾियूं। पर साईं एतिरो डिटरमाइंड हूंदा हुया, एतिरा मुस्तक़िल मिज़ाज हूंदा हुया, एतिरा त इस्तक़ामत पज़ीर हूंदा हुया जो चवंदा हुया त हिकु हथ ते सिजु लही अचे, ॿिए हथ ते चंड लही अचे, इहो मुमकिन आहे। पर जेकॾहिं मोहम्मद बिन अब्दुल्ला बिन अब्दुल मुतलब पंहिंजे ॻाल्हि तां फिरी वञे, इहो नामुमकिन आहे। सिज जो लहणु मुमकिन, चंड जो लहणु मुमकिन, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको फ़िक्र आहे, या अमरून बिल मारूफ़ व यनहून अनिल मुनकर, चङाई चओ बुराई खां रोकियो, इहो इन्ही फ़िक्र तां साईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण कॾहिं बि दस्तबरदार न थींदा। पाण जंगियूं लड़िया, केतिरनि जंगियुनि में पाण हिसो वरितऊं। फ़क़ति ईअं चइजे त साईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नुज़ूल फ़क़ति नमाज़ पढ़ण लाइ थियो हुयो। नमाज़ पढ़ंदा हुया, रोज़ा रखंदा हुया, ज़कात ॾींदा हुया, वसीला जेकर हुया त हज ज़कात जो बि तसवुरु इहो आहे, जंहिं वटि वसीला हूंदा त उहो माण्हू ज़कात ॾींदो। हज बि इहो आहे त फ़मन इस्तताअ इलैहि सबीला, जंहिं माण्हू वटि ताक़त आहे पंहिंजे ॿार बचे खे ख़र्चु ॾेई वञण खां पोइ हू हज करे सघे थो त उन ते फ़र्ज़ु आहे। बाक़ी नमाज़ फ़र्ज़ु आहे, रोज़ो फ़र्ज़ु आहे ऐं तौहीद माना ख़ुदा जे सवाइ ॿिए जे आॾो न आहे झुकणो। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। चओ तूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह हिकिड़ो आहे, अल्लाह बेनियाज़ आहे, अल्लाह मूं को बि न ॼाओ आहे, न अल्लाह तबारक ताला कंहिंखे न अल्लाह तबारक ताला कंहिं मां ॼाओ आहे, न अल्लाह तबारक ताला कंहिंखे ॼणियो आहे। उहो ला शरीक आहे, उहो बेमिसल आहे। त पोइ सॼो क़ुर जेको आहे उहो इनकलाब सां सरशार, इनकलाबी नज़रिए सां सरशार आहे। सॼो क़ुर पाक इनकलाब जी ॻाल्हि थो करे, वेड़ जी ॻाल्हि थो करे, जंग जी ॻाल्हि थो करे, जदोजहद जी ॻाल्हि थो करे ऐं उन्हनि लुटेरनि ऐं फ़ौरन खे चवे थो त तव्हांजो जबर ऐं तव्हांजो इस्तबदाद इहो हमेशह न रहंदो। वकुल जाल हक़ वज़ाकल बातिल इनल बातिल कान ज़हूका। जॾहिं हक़ु ईंदो त बातिल ख़तमु थी वेंदो। तहक़ीक़ बातिल खे ख़तमु थियणो आहे, फ़ना थियणो आहे ऐं हक़ीक़त आहे त बातिल खे फ़ना थियणो पवंदो, ऐं हक़ खे क़ाइमु थियणो पवंदो। हक़ु पंहिंजो वजूद क़ाइमु रखंदो। हक़ खे केरु मिसमार नथो करे सघे, हक़ खे केरु ख़तमु नथो करे सघे। त साथियो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो फ़िक्र हुयो।
त कार्ल मार्क्स खां पुछियो वियो त जेकॾहिं तव्हांखे ॿीहर ज़िंदगी मिले त तव्हां छा कंदव, छा न कंदव, कहिड़ियूं शयूं करे तव्हां सराही था महसूसु करियो ऐं कहिड़ियुनि शयुनि जे करे तव्हांखे निदामत थी महसूसु थिए ऐं तव्हांखे शर्मसारी थी महसूसु थिए त हीउ कमु न कया। कार्ल मार्क्स चयो जेकॾहिं ॿीहर ज़िंदगी मिली त जेकी कम कया अथमि सभु कम जारी रखंदुसि, हिकिड़ो कमु न कंदुसि, उहो शादी न कंदुसि। छो त शादी करणु इनकलाब जे राहनि में वरी रुकावट आहे। पाण जॾहिं दास कैपिटल पे किताब लिखियऊं त नौकर खे ॿुधायो त साईं तव्हांजो पुटु बीमार आहे, घर में पैसा कोन्हनि, उनजो इलाजु कीअं करायूं। पाण फरमायूं, कार्ल मार्क्स ॿुधायो, चयो पंहिंजे उन माण्हू खे त इहो मुंहिंजो कोट पियो आहे, तव्हां इहो खणी वञी मुंहिंजे पुट जो इलाजु करायो। इहो पुटु 30 साल जीअरो हूंदो, 40 साल जीअरो हूंदो, उनखां पोइ उनखे ख़तमु थियणो आहे। मां हिकु अहिड़े पुट खे जनमु थो ॾियां जंहिंखे कॾहिं बि मौत न ईंदो। त दास कैपिटल अॼु बि जीअरो आहे, अॼु बि उनजे फ़िक्र जा पोइ लॻ, अॼु बि उनजे नज़रिए जा पोइ लॻ सॼी दुनिया में आहिनि ऐं उहो एॾो ऑथेंटिक ऐं साइंटिफिक एप्रोच वारो किताबु आहे जंहिंमें का बि राय नथी ॾेई सघिजे, जेको कैपिटलिज़म जे ख़िलाफ़ु आहे, जेको सोशलिस्ट कम्यूनिस्ट नज़रिए जो हामी आहे, जेको साइंस जो हामी आहे, जेको चवे थो जेके शयूं तव्हां जे इस्तेसाल जो सबबु बणिजनि थियूं उन सां टकर खाओ, उन्हनि जे निज़ाम खे झंझोड़ियो ऐं उन्हनि जे निज़ाम खे ललकारियो। जॾहिं बि तव्हां मज़लूम, मज़दूर, हारी ऐं पोरियत गॾिबो त सवाइ ज़ंजीरनि टोड़ण जे ॿियो तव्हांखे को बि नुक़सानु कोन्हे को। बाक़ी हासिलु करण लाइ तव्हांखे ख़ूबसूरत शानदार दुनिया ऐं शानदार मुस्तक़बिल आहे। त कार्ल मार्क्स पाण इहा ॻाल्हि ज़ाहिर करे त ॿीहर जनमु थियो, शादी न कंदुसि, त मुंहिंजो फ़िकिर, मुंहिंजो नज़रियो जेको मूं हज़रत आदम अलैहिस्सलाम खां शुरू कयो त हज़रत आदम अलैहिस्सलाम जन्नत मां निकितो, उनजो सबबु संदसि वाइफ हुई। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जहिड़ो जलीलुल क़दर पैगम्बर, आला फ़िक्र ऐं नज़रिए जी प्रचार कंदड़, जंहिंजा अरबनि जे तइदाद में पोइ लॻा आहिनि, उनजे नज़रिए फ़िक्र जा उहो ख़ुदि पाण उन शादी न कई, हज़रत ईसा अलैहिस्सलाम। ऐं उहो नज़रियो जेको दुनिया जी तब्दीली जो सबबु बणिजे, उन जे करे अॼु बि उत्तर कोरिया में कार्ल मार्क्स जो फ़िक्र आहे, वेनेज़ुएला में उनजो फ़िक्र आहे, क्यूबा में उनजो फ़िक्र आहे, रशिया में उनजो फ़िक्र आहे, चाइना में उनजो फ़िक्र आहे, उत्तर कोरिया सां गॾोगॾु वियतनाम में उन फ़िक्र आहे, हिंदुस्तान जे कुझु रियासतुनि में उनजे फ़िक्र ते अमल थिए थो पियो। माना जिते बि कम्यूनिज़म आहे, सोशलिज़म आहे, उन्हनि जे मुआशी ज़िंदगी जेका आहे ज़बरदस्त आहे, GDP रेट तमामु सुठो आहे, इन्फ्लेशन कोन्हे को, अनएम्प्लॉयमेंट बेरोज़गारी कोन्हे का, ऐं उते ख़ुशहाल ज़िंदगी आहे, एक्सप्लाइटेशन कोन्हे, इस्तेसाल ई निज़ाम कोन्हे, क्राइम रेट तमामु घटि आहे। क्राइम उते जनमु वठंदो आहे जिते ज़ाती मिल्कियत हूंदी। हिकिड़े भाउ वटि 100 एकड़ आहे, ॿिए भाउ वटि 10 एकड़ आहिनि, टे भाउ वटि 3 एकड़ आहिनि, चौथे भाउ वटि 1 एकड़ आहे, पंजे भाउ वटि 1 एकड़ बि कोन्हे। त हाणे उते उहे ॿाहिरि सोचनि था त बाबो त असां सभिनी जो हिकिड़ो हुयो, ॾाॾो त असांजो हिकिड़ो हुयो, पर ॾाॾो त हिकिड़ो हुयो, त पोइ जंहिं को भाउ ॾिसे थो त मूं वटि यार 1 एकड़ बि कोन्हे, हुन वटि 100 एकड़ आहे, हुन वटि 10 एकड़ आहिनि, हुन वटि 5 एकड़ आहिनि, सभिनी वटि मिल्कियत आहे, मूं वटि कोन्हे, मां मुआशी तौर ते तबाह आहियां, मुंहिंजा बचा बुख ते वेठा आहिनि, मुंहिंजे बचनि खे मानी खाइण लाइ कोन्हे, मुंहिंजा बचा सुबुह जो उथनि था त सर्दी में हुननि जा पेर सर्द थी था वञनि, पेरनि में चपल कोन्हे, हुननि जे जिस्म ते स्वेटर पातल कोन्हे, मफलर कोन्हे, साक्स कोन्हनि, जोराबा बूट कोन्हे। ऐं मुंहिंजो भाउ उन
घर में रहे थो जेको वेल फर्निश्ड आहे, जिते हीटर बि हलनि था, जिते तमामु ज़िंदगी जूं सभई आसाइशूं ऐं आराइशूं मुयसरु आहिनि, त उहो माण्हू नफ़रत थो करे। नफ़रत हुन जे अंदर में इंतिकाम जी बाहि खे जनमु थी ॾिए। इंतिकाम जी बाहि जॾहिं हुन जे ज़हन में फ़रोग़ थी माइणु शुरू करे, त उहो माण्हू इन हद ताईं वञे थो त जो भाउ खे बि क़तलु थो करे। छो त हाबील काबील बि पाण हिक ॿिए खे क़तलु कयो हुयो। त साथियो, मुंहिंजा प्यारा भाइरो, मुंहिंजूं प्यारियूं भेनरूं, मुंहिंजा नौजवान, मुंहिंजा बुज़ुर्गो, मुंहिंजी उमिरि वारा साथियो, मुंहिंजे धरती ते रहंदड़ सभई मज़लूम इंसान, सॼी काइनात जा साथियो, सॼी दुनिया जे निज़ामनि जा जेकी तव्हां मुख़्तलिफ़ मज़हबनि जा पोइ लॻो आहियो, हर हिकु माण्हू 4200 मज़हब हींअर बि दुनिया में आहिनि। 8 अरब ऐं 50 करोड़ दुनिया जी जेका आबादी आहे, 195 मुल्कनि में जी आबादी, 195 जेके अक़वाम मुतहिदा जा मेंबर मुल्क आहिनि, उनजी आबादी, सॼी काइनात जी आबादी 8 अरब 50 करोड़ आहे ऐं 4200 मज़हब आहिनि। मां हिन सिंधी ॿोली में हीअ फ़िक्र थो ॾियणु चाहियां सभिनी माण्हुनि ताईं, ऐं मां सम्झां थो त श्रीलंका में बि, सिंगापुर में, दुबई में, इंग्लैंड में, जर्मनी में, फिनलैंड में, कैनेडा में, अमेरिका में ऐं उन्हनि दुनिया जे ॿियनि केतिरनि मुल्कनि में, सऊदी अरब में, ईरान में, मुंहिंजी हिन ॿोली खे सम्झंदड़ केतिरा माण्हू हूंदा। त जेकॾहिं हीअ मुंहिंजी सिंधी ॿोली, जंहिं ॿोली में मूंखे पंहिंजी अमड़ लोली ॾिनी हुई, उन ॿोली में मां अॼु पंहिंजो वीडियो ठाहियां थो पियो। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी करे शुरूआति कई अथमि त हीअ तव्हांजे मथां फ़र्ज़ु आहे। मां अॼु आहियां, सुभाणे कोन हूंदुसि। कुल शइ फ़ान वयबका वजह रबिका ज़ुल जलाल वल इकराम, सभु शइ फ़ना थी वेंदी, को बि हिते माण्हू न रहंदो। पर मूं जेको ज़िंदगी मां सिखियो आहे, जेको मूंखे ज़िंदगी सेखारियो आहे, जेको मूंखे तजुर्बनि सेखारियो आहे, जेको मां हीअ पंहिंजी ज़िंदगी हिन स्टेज ते पहुतो आहियां, ऐं अछा वार मुंहिंजे जा थी विया आहिनि, ॾाढ़ी ज़ाहिर थिए थी पई त मुंहिंजा अछा वार आहिनि। हिकु दफ़े हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी गोद में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आरामी हुया, साईं खे निंड अची वई। हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी गोद में गोॾे ते हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा साईं खे तमामु घणी प्यारी हूंदी। जीअं साईं जे चेहरे मुबारक ते, ॾाढ़ी मुबारक ते साईं जी रीश मुबारक में जीअं हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे अछा वार नज़र आया, त हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी अखियुनि मां ॻोढ़ा ॻड़ी हलिया, जेके वञी साईं जे चेहरे मुनवर ते पिया, चेहरे अतहर ते पिया, ऐं साईं जे चेहरे अतहर ते जीअं ॻोढ़ा पहुता, साईं जी अखि खुली पई, साईं बेदार थिया। साईं पुछो हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां त छो था रो? त हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमायो त साईं तव्हां चवंदा आहियो त अछो वार मौत जी निशानी आहे। अॼु मूंखे तव्हांजे चेहरे ते अछा वार नज़र आया आहिनि, ऐं मां सम्झां थी त शायदि तव्हां बि ज़ाहिरी तौर ते असां खां जुदा थी वेंदा। पोइ साईं ज़िंदगी जे मुतालिक़, क़बर जे मुतालिक़, क़यामत जे मुतालिक़, पुलसरात जे मुतालिक़ हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे तमामु तवील हिकिड़ो लेक्चर था ॾियनि त साथियो, असांजा अछा वार आहिनि, असांजी ज़िंदगी जी हाणे शाम शफ़क़ आहे, सिज जी तपश जेका आहे उहा ख़तमु थी चुकी आहे। हाणे हुन में ॻाढ़ाण आहे, उहा ॻाढ़ाण जेका आहे कंहिं वक़्तु बि ख़तमु थी सघे थी। त
मूं जो ई सिंधी में जेको अॼु जो वीडियो आहे, जेकी बि माण्हू जेके सम्झो था त महिरबानी करे या त फ्रेंच में, जर्मनी में, जैपनीज़ में, पर्शियन में, अरबिक में, जंहिं बि ॿोली में ट्रांसलेट करणु चाहियो, तर्जुमो करणु चाहियो त ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे हिन मौक़िफ़ खे दुनिया ताईं पहुचाइण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कजो। मां इहो थो चवां त सॼो क़ुर भली तौरेत हुजे, ज़बूर हुजे, इंजील हुजे, फ़ुरक़ान हुजे, क़ुर जे मुतालिक़ त मां इहो ई चवंदुसि त क़ुर चवे थो त उहे माण्हू जेकी छो त क़ुर चए थो, इहो बि आहे, क़ुर बि आहे, मां इनजो इनकार नथो करियां, फ़नकिहू मा ताब लकुम मिनन निसाए मसना वसुलास वरुबा फ़इन ख़िफ़्तुम अल्ला तादिलू फ़वाहिदतुन फ़नकिहू, निकाह कयो, ॿ टे टे चारि चारि, पर जेकॾहिं अदुल नथा करे सघो त पोइ हिकिड़ी। पर मां सम्झां थो त अदुल हिकिड़ी सां बि न करे सघिबो, उन जे अचण जे करे इंतिशार ज़हन में जनम थो वठे, उन जी मञा जेको औलाद पैदा थिए थो उहो तव्हांजे ज़हननि खे मुंतशिर थो करे ऐं औलाद तव्हांजे ज़िंदगी में अज़ियतुनि जो सबबु थो बणिजे। औलाद तव्हांखे ज़िंदगी में जेकी बि तव्हां हींअर ॾिसो त जेकी ॿार कैडेट कॉलेजनि में पढ़नि था उहे ई ॿार वॾियुनि नौकरियुनि ते अची सघनि था। ऐं कल्ह हिकिड़े दोस्त ॿुधायो त असांजा अॻ में जेको कैडेट कॉलेज में पढ़ाई जो फीस हूंदी उहो हींअर 3 खां 4 लख रुपया सालियानी फीस वञी वधी वई आहे। हाणे जेकी कैडेट कॉलेज मां निकिरंदा नौकरियूं उन्हनि खे मिलंदियूं, जेको 12 लख रुपया साल ते ॿार ते ख़र्च थो करे, जेकर 5 ॿार अथसि 60 लख रुपया, जेकर 5 साल पढ़ाईंदो 30 लख रुपया, 60 लख रुपया हिकु ॿार ते ख़र्च, त 5 ॿारनि ते तव्हां मल्टीप्लाई हुनखे कयो त घणो थो ख़र्च अचे। उहे ॿार जॾहिं तयारु थी निकिरंदा त उहे केतिरा अख़लाक़ी तौर ते बहितर थियनि था। CSS पास करे अचनि त छा हींअर जो SP ईमानदार आहे, हींअर जो DC ईमानदार आहे, हींअर जो इंजीनियर ईमानदार आहे, हींअर जो डॉक्टर ईमानदार आहे, हींअर जो जज ईमानदार आहे, हींअर जो वकील ईमानदार आहे, हींअर जो प्रोफेसर ईमानदार आहे, हींअर जो स्कॉलर ईमानदार आहे, कॾहिं बि कोन्हे। न आहिनि माना त उन्हनि जो प्रोग्राम इहो आहे त फ़क़ति दौलत गॾु कयो। जेके माण्हू दौलत गॾु करण जे पोयां लॻंदा त उहे माण्हू करप्शन कंदा। करप्शन कहिड़े बि नमूने जी उन्हनि खे करणी पवे पर कंदा। जेके ॿारनि खे पढ़ाइनि था एॾनि महांगनि कॉलेजनि में, उहे माण्हू कानून वसीला पंहिंजे हासिलु कंदा, या त ज़मींदार हूंदा त उते ग़रीब जो हारी जो रतु पीअंदा, ब्यूरोक्रेट हूंदा त उते रिश्वत खाईंदा, जेकॾहिं बिज़नेसमैन हूंदा त उते शयूं महांगियूं ॾींदा, माण्हुनि जो रतु पीअंदा, जेकॾहिं फार्मास्यूटिकल कंपनीज़ में दवाउनि जूं उन्हनि जूं फैक्ट्रीज़ हूंदियूं त 2 नंबर 3 नंबर दवाऊं तयारु करे मार्केट में मोकिलींदा ऐं उहे हाई डोज़ हूंदियूं, 3rd जनरेशन हूंदियूं, कार्टिज़ोन हूंदियूं, लाइफ सेविंग ड्रग, जेका दवा लॻे त लॻे, जे न लॻे त उहा ज़िंदगी तबाह करे। ऐं 3rd जनरेशन माना आख़िरी स्टेज वारी दवा ॾींदा, जिते जेकॾहिं ज़िंदगी खे तहफ़ुज़ मिले त मिले, जे न मिले त उहा ज़िंदगी भली तबाह ऐं बर्बाद थी वञे। जेकॾहिं रोड ठाहींदा, रोड नाक़िस मटीरियल उन में इस्तेमालु थियलु हूंदो, पुलियूं ठाहींदा त पुलियूं अहिड़ियूं ठाहींदा त कॾहिं रेल उन में ख़तमु हली वेंदी हेठि, त कॾहिं बस हली वेंदी, त कॾहिं
ऐं एयरपोर्टनि ते बि उनजो इहो कमु हूंदो, जहाज उॾामंदा त रनवे उनजा अहिड़े क़िस्म जा ठहियल हूंदा त अक्सर करे जहाज उहे उॾामण वक़्तु लैंडिंग करण वक़्तु उन्हनि जा जेके हादसा थियनि था उहे कहिड़ा ख़तरनाक थियनि था, तव्हां इहे असां ॾिसूं था। उनजो सभिनी जो मावरी मर्कज़ जेको आहे, उन्हनि सभिनी जो प्रोग्राम जेको आहे उहो इहो आहे त पैसा गॾु कयो, पैसा गॾु करे ॿारनि खे तालीम ॾियो। हाणे त अॼुकल्ह ईअं थियो आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन हुजे त जेकॾहिं कंहिंखे TMO थियणो आहे त हुनखे 2 करोड़ रुपया खपनि, CMO थियणो आहे 3 करोड़ रुपया खपनि, DSP थियणो आहे 5 करोड़ रुपया खपनि, MNA थियणो आहे 50 करोड़ खपनि, वज़ीर थियणो आहे उनखे 5 अरब खपनि। बाबा जेके 5 अरब ख़र्चु करे वज़ीर था थियनि, इरीगेशन जो जेकॾहिं वज़ीर हुजे, रोड्स जो जेकॾहिं वज़ीर हुजे, एक्साइज टैक्सेशन जो वज़ीर हुजे, रेलवे जो वज़ीर हुजे, कम्युनिकेशन जो वज़ीर हुजे, सिहत जो वज़ीर हुजे, तालीम जो वज़ीर हुजे, त तालीम जे में बुक्स न हूंदा, तालीम में उस्ताद उहे हूंदा जेके स्कूल न वेंदा, डॉक्टर हूंदा जेके पंहिंजे अस्पतालुनि में न वेंदा, प्रोफेसर उहे हूंदा जेके पढ़ाईंदा कोन, वाइस चांसलर उहे हूंदा जेकी मैनेजरियल स्किल खां महरूम हूंदा, डिप्टी कमिश्नर इहे हूंदा जेके फ़क़ति रुगो पैसो गॾु कंदा ऐं खाता कूड़ा जुगाड़ी पिया ठाहींदा ऐं खाता तब्दील पिया कंदा। जेकॾहिं ज़िले जो पुलिस ऑफिसर हूंदो त सॼे ज़िले में मंशात जा आम कराईंदो, जुआ जा अॾा हलाईंदो, क्राइम कराईंदो, फुरूं, अगवा, दाड़ा, राज़नी, डकैती जो सभु वारदातूं जॾहिं थींदियूं तॾहिं त SP कमाईंदो, DIG खे कमीशन ॾींदो, IG खे पेमेंट कंदो, तॾहिं त उनजी पोस्टिंग हुते जारी रहंदी। त पोइ असां ॾिठो त जॾहिं औलाद खे असां पैसा ॾेई करे ऑफिसर बि कयूं, उहो औलाद जेको ऑफिसर बणजण खां पोइ जेकॾहिं ॿाहिरि मुल्क हलियो वञे त असांजे आख़िरी जनाज़े में बि शरीक न थी सघे, असांजे क़बर ते बि असांजे लाश सां गॾु हली न सघे, असांजे तॾे ते बि न वेही सघे, त पोइ इहा तालीम हुनखे त कुझु ॾेई न सघी। इल्मु हुनखे ॾियां त हू सुठो इंसानु बणिजे हा, पर इल्मु हुन खां खसियो। छा खसियईं त इंसानियत, अख़लाक, रवादारी, तवाद, निवड़त, ख़ुलूस, नेकनियती, चङाई, एतिराम, पंहिंजे वजूद खे पसंदि करे ॿिए जे वजूद खे मथां करण वारो तसवुरु, इहे सभु शयूं उन वटां ग़ाइबु थी वियूं। जॾहिं हू पाण कंहिं उहिदे ते आयो त हुन ईअं सम्झो त मां जॾहिं जज हींअर कल्ह असां सां गॾु वकील हुया, पर अॼु जॾहिं जज आहिनि त उहे पाण खे ज़मीन जो ख़ुदा था सम्झनि। वरी सुभाणे जॾहिं जज जे कुर्सी तां हलंदा, वरी असां सां अचे वकील जे बारुनि में वेहंदा, पर उन्हनि खां इहो सॼो डिघो पंधु जेको सफ़रु आहे उहो विसरी थो वञे। त साथियो, ॻाल्हायोसीं पए इन ॻाल्हि ते त उहे शादियूं जेके इंसान खे करप्शन जे तरफ़ ॾे वठी वञनि, ॾोह कराइनि, त पोइ उहो माण्हू कीअं इन्हनि मामलात खे मुंहुं ॾेई सघंदो। बिजली महांगी, गैस महांगो, पाणी जो टैंकर महांगो, भाॼी महांगी, खीर महांगो, अटो महांगो, सर्फ महांगो, आयल महांगो, पत्ती महांगी, खंड महांगी, उन सां गॾोगॾु कपिड़ा महांगा, दवा महांगी, तालीम महांगी, ज़िंदगी गुज़ारणु ॾुखी। इहे सभई शयूं उन्हनि जे लाइ कयूं, एॾा अज़ाब उन्हनि जे लाइ बर्दाश्त करियूं जेकी माण्हू तव्हां ई असांजे ज़िंदगी में
राहत जो सबबु न बणिजनि, सुकून जो सबबु न बणिजनि, ज़िंदगी खे ख़ूबसूरत न बनाए सघनि, पर तव्हां ई असांजी ज़िंदगी खे वधीक अज़ियतुनि जो आमाजगाह बनाइनि, त इहो मां सम्झां थो त इहो असांजो फ़ैसिलो जेको आहे शादी जो, इहो इंतिहाई ख़तरनाक आहे। जेकॾहिं असां इहो चऊं था त माउ बचे सां मुहबत कंदी आहे, इहो काइनात जो वॾो सच आहे, काइनात जो वॾो सच आहे। पर जेकॾहिं उहो अचे ई न, उहो पैदा ई न थिए, त पोइ त उन सां मुहबत बि न थींदी। पर जेको उन मंझां पैदा थो थिए, उहा ई न अचे, उहा ई तव्हां अॼु जे अज़दवाजी रिश्ते में न जुड़े, त पोइ तव्हां वटि ग़म घटि हूंदा, तव्हां आज़ादु ज़िंदगी गुज़ारींदो, तव्हांजी ज़िंदगी में सूर घटि हूंदा, ऐं तव्हां वधीक बहितर नमूने सां गुज़ारे सघो था ज़िंदगी। उन जे करे इन नतीजे ते पहुची सघिजे थो त केतिरियूं माण्हू जेकर मिसाल ॾींदुसि त हिकिड़ी माउ जंहिंखे पुटु ई हिकिड़ो हुयो, ज़ात बि नथो ॿुधायां, ॻोठ बि नथो ॿुधायां, तालको बि नथो ॿुधायां, छो त माण्हुनि खे तकलीफ़ थी अचे जॾहिं मां घणो सच थो ॻाल्हायां, जॾहिं बि मां घणो सच थो ॻाल्हायां, उघाड़ो सच थो ॻाल्हायां, त पोइ मूंखे फ़ोनूं थियूं अचनि त कॾहिं न कॾहिं तुंहिंजे लाइ मसइला थींदा। पर हिकिड़ो ॻोठ, उन ॻोठ में माउ खे हिकिड़ो पुटु हुयो, हिकिड़ो, धीअरूं त ॿियूं हुयसि, पर पुटु हिकिड़ो हुयुसि। ऐं उनजो मुड़ुसु बि इन हद ते कुराड़पजी ते पहुची चुको हुयो, ऐं पाण बि बाक़ी वधीक ॿार ॼणे न पई सघे, छो त हुनजो मुड़ुसु कुराड़ो हुयो। उनजो नाजाइज़ तालुक़ु कंहिं माण्हू सां थी वियो। साथियो, जेकॾहिं तव्हां उन माण्हू खे ॾिसो जंहिंसां हुनजो नाजाइज़ तालुक़ु थियो, त तव्हांखे ॾंदे आङुरियूं अची वेंदियूं त अहिड़े हारी जेको पोतड़ो ॿधंदो हुयो, जंहिंजो नालो बि सॼो माण्हू ॻोठ में कोन वठंदा हुया, ऐं जेको मुआशी तौर ते बि एतिरो मुस्तहकम कोन हुयो, कुझु बि कोन हुयो, उन औरत पंहिंजी इज़त ऐं असमत उन जे अॻियां क़ुर्बान कई। पोइ जॾहिं इहा ख़बर पई उन पुट खे त मुंहिंजी माउ अख़लाक़ी इनहतात जो शिकार थी चुकी आहे, ऐं मुंहिंजी माउ फलाणे माण्हू सां हुनजा नाजाइज़ तालुकात आहिनि, त हुनखे चयईं, अमड़, इहो अमल ग़लति आहे, इहो सुठो त अमल कोन्हे। मां तुंहिंजो पुटु आहियां, तुंहिंजूं एतिरियूं धीअरूं आहिनि, मां शादी करे आयो आहियां, मुंहिंजी ज़ाल तुंहिंजी नुंहुं आहे। हाणे जॾहिं नुंहुं तुंहिंजे घर में वेठी आहे ऐं तूं इहे कमु कंदीअ, त उनजा असरात मुंहिंजे ज़ाल जी ज़िंदगी ते पइजी सघनि था। उहा बि बुराई जो शिकार थी सघे थी। उन जे करे इन अमल खां बाज़ अचो। हिकिड़ो दफ़ो, ॿ दफ़ा, 5 दफ़ा मां हुनखे झिड़कींदी रही ऐं हुनजे हिदायतुनि ते अमल करण खां मुकमिल तौर ते ॼण त इनकार करे छॾी। पोइ जज़्बात में पुटु चयो त जेकॾहिं हाणे इहो कमु अञा बि जारी रहियो त पोइ मां तोखे न छॾींदुसि, ऐं इन खे बि न छॾींदुसि जेको माण्हू तोसां नाजाइज़ तालुकातनि जे रिश्ते में ॿंधण में ॿधियलु आहे। जॾहिं इहा उन माई जे यार खे ख़बर पई त हाणे हिन जो पुटु बाग़ी थियो आहे, मथां असांखे नुक़सान जी, माउ बि चयो पंहिंजे उन यार खे, उन छोकिरे जी माउ, त मथां असांजे लाइ नुक़सान जो सबबु बणिजे, जेको नुक़सानु असांखे ॾिए, अॻ में असां हिन खे नुक़सानु छो न ॾियूं। साथियो, तमामु वॾी ॻाल्हि आहे, तमामु वॾी ॻाल्हि आहे त माउ पंहिंजे यार सां गॾिजी
पंहिंजे पुट खे राति जो यार अचेसि थो, हुनखे नशे जूं टिकियूं था ॾियनि, नशे जूं टिकियूं ॾेई हुनखे बेहोश करे हुनखे मारनि था। मां पंहिंजे पुट खे पंहिंजे यार जे हथारां माराए थी ऐं पाण हुन में मुलविस आहे। उन वक़्तु आसमान नरम हूंदो, उन वक़्तु ख़ुदा जी खुदाई खे कावड़ न आई हूंदी, गुस्सो न आयो हूंदो, ख़ाल के काइनात जलाल में न आयो हूंदो, खुदाई ज़मीन आसमान जुम्मश में न आया हूंदा। जॾहिं मां पंहिंजे पुट खे पंहिंजे जिनसी तस्कीन जे ख़ातिर पंहिंजे यार सां गॾिजी करे क़तलु करे, त उन वक़्तु ज़रूरु ख़ाल के काइनात जी ज़ात जुम्मश में आई हूंदी ऐं मलाइकनि ख़ुदा खे चयो हूंदो, साईं हीउ छा थी रहियो आहे, दुनिया जो वॾे में वॾो जबर, जॾहिं मां पंहिंजे पुट खे पंहिंजे हथनि सां पंहिंजे यार सां गॾिजी क़तलु थी करे, राति जो गॾिजी करे हुन माउ ऐं हुन माउ जे यार हुन पंहिंजे पुट खे, नौजवान पुट जंहिंजी उमिरि 18 या 19 साल थिए पई, रंग जो भूरो, कद जो डिघो, पीउ खे हिकिड़ो पुटु, उन माई खे ख़बर ई त हाणे ॿियो पुटु न थींदो, आहे बि हिकिड़ो, उन हिकिड़े पुट खे राति जो क़तलु करे हाणे परेशान थिया, क़तलु त कयोसीं, रतु त जेको आहे उन खे खट खे त धोई सघिजे थो, हेठि जेको रतु किरियो आहे उनखे बि कोडर सां हटाए खॾ खणी उन मथां ताज़ी मिटी विझी छॾियऊं, पर हाणे लाश काॾे कनि, टाइम अहिड़ो थी वियो त उहो लाश ॾींहं बाक़ी असुर बि थियो ऐं ॾींहुं थियण जे क़रीब हुयो, इहो लाश ॿाहिरि न पई कढी सघिया। पोइ इहा प्लानिंग थी त हाणे घर में ई घर जी जो काकूस, माना घर जो काकूस जंहिंखे असां ॿाराड़ी में पुई चवंदा आहियूं, उन घर जे काकूस में जंहिंखे ॿाहिरि पलाल ॾिनल हूंदो आहे, लोड़ो बि पलाल जो हूंदो आहे, उन में हिकु खॾ खोटे उन पंहिंजे गबरू नौजवान पुट खे माउ ऐं संदसि यार उते पूरनि था। कुझु ॾींहंनि खां पोइ हुनजी ज़ाल जेका हुई ॿाहिरि वेही रही, वापसि अची करे पुछे थी त मुंहिंजो मुड़ुसु किथे आहे, त माउ थी चए, उहा ससु पंहिंजे नुंहुं खे थी चवे त छोकिरो घुमणु वियो आहे, त ज़ाल थी चवे सैंडल बि हिन जो हिते पियो आहे, चपल बि हिते पई अथसि, हुनखे पाइण लाइ त सैंडल हुयो ऐं चपल घर में पाईंदो, ॿाहिरि वेंदो त सैंडल पाईंदो, हाणे सैंडल बि हिते पियो आहे, चपल बि घर में पई आहे, ॿाहिरि छा पाए वियो आहे, खून ऐं खतूरी लिकंदा कोन्हनि, नेठि सच खे त ज़ाहिर थियणो आहे न, ॻाल्हि लिकल ई उहा ज़ाहिर थी, शक उन नुंहुं जो, माई जे नुंहुं जो पंहिंजे ससु ते वियो त मुंहिंजे पुट खे मारण में शायदि त मुंहिंजी ससु मुलविस आहे, छो त इहे अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदी हुई, जॾहिं मुंहिंजो मुड़ुसु हिनखे जलींदो हुयो त इहे बुराई वारा कम न कर, त हूअ न मुड़ंदी, ऐं उन जे करे हुन इहो कमु कयो। पुलिस में केस दाख़िल थियो, जांच शुरू थी, माई गिरफ़्तार थी, माई जी इंट्रोगेशन जॾहिं थी
जांच पड़ताल थी सारी, उन में माई ज़ाहिर कयो त वाकई मूंखां ग़लती थी आहे। वरी बि अखियुनि में ॻोड़ो कोन हुउसि, निदामत कोन हुअसि, पिशमानी कोन हुअसि, परेशानी कोन हुअसि, सरगर्दानी कोन हुअसि, रंज कोन हुअसि, अलम कोन हुअसि, इंतिशार ज़हन में कोन हुअसि, परेशान कोन हुई। चयईं इहो पुटु मुंहिंजे हथां ऐं फलाणे मुंहिंजे यार जे हथां क़तलु थियो, नालो ॿुधाई, उन खे गिरफ़्तार कयो। उहो बि गिरफ़्तार थी आयो। उन बि इहा शइ क़बूल कई त असां गॾिजी इहो कमु कयो आहे। माई खे सज़ा आई, हुनखे बि सज़ा आई। 15 साल उन्हनि माण्हुनि जेल में गुज़ारियो। उनखां पोइ जॾहिं माई आज़ादु थी आई त वरी ॿियो मुड़ुसु कयईं, हथनि ते मेहंदी, पेरनि ते मेहंदी, अखियुनि में कजल, चप ॻाढ़ा मुसाग सां, माना ज़िंदगी में जॾहिं बि उहा मूंखे माई नज़र आई त मूंखे ईअं महसूसु ई न थियो त हिन एॾो को वॾो दुनिया जो काइनात जो वॾे में वॾो गुनाह क़तलु आहे, पर उहो क़तलु जेको माउ पंहिंजे पुट खे ई क़तलु करे। मन क़तल मुमिनन मुतअम्मिदन फजज़ाउ जहन्नम ख़ालिदीन फ़ीहा अबदा। ॼाणी वाणी कंहिं बि कंहिंखे क़तलु कयो त उहो क़ातिल हमेशह ऐं हमेशह जहन्नम में रहंदो। पर हीअ त काइनात जो वॾो क़तलु आहे। जॾहिं माउ पुट खे यार जे करे, उनजे इश्क जे करे क़तलु करे त पोइ ॿुधायो साथियो त ज़ाल जेकॾहिं इन माण्हू खे न हुजे हा, इन छोकिरे जे पीउ खे, त इहो पुटु जनम न वठे हा, पुटु जनम न वठे हा त इहो पुटु ईअं क़तलु न थिए हा ऐं पंहिंजे घर जे काकूस में दफ़न न थिए हा ऐं कोर्ट हुनखे 15 साल सज़ा न ॾिए हा। इन में साफ़ ज़ाहिर थियो त औरत जेकॾहिं ज़ाल आहे त तमामु ज़िंदगी उनजी सुकून में घटि थी गुज़रे। ऐं अक्सर औरतूं पंहिंजे मुड़ुसनि जे ज़िंदगियुनि खे अजीरन थियूं बनाइनि, उनजे ज़िंदगी में उनखां सुकून खसनि थियूं। इहो जेको कुझु मां फैक्ट्स तव्हांजे अॻियां रखिया, हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम, कार्ल मार्क्स, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पछाड़ी में इहो केस त माउ पुट खे क़तलु कयो, इहा इंतिहा आहे। उन करे मां इन नतीजे ते पहुतो आहियां, हिन उमिरि में ज़िंदगी जे हिन तलख़ तजुर्बनि खां दुनिया जा 9 मुल्क घुमियमि, ईरान, इराक, कुवैत, उर्दन, अफ़गानिस्तान, सऊदी अरब, थाईलैंड, फिलिपाइन, जापान। 6 मुल्क त नंढाप में घुमिया आयो हुयुमि वालदेन सां। जॾहिं बाबा साईं अमड़, मुंहिंजी ॾाॾी, उन्हनि सां गॾिजी करे वियो हुउसि। इहो सॼो सफ़र असांजो बाय रोड हुयो।
पर जॾहिं मां जापान वियो हुउसि, इहो बाय एयर वियो हुउसि, फिलिपाइन, थाईलैंड, जापान, इन्हनि ज़िंदगी जे तजुर्बनि मां या मदरसे में जेके 8 साल मूं पढ़ियो, 3 साल पर्शियन, 5 साल अरबिक, फ़िक़्ह, मंतिक़, उसूल, फ़लसफ़ो, हदीस, तफ़सीर, इल्मुल मीरास, सर्फ़, नहव, या बैंक में जेको ऑफिसर थियुसि, मैनेजर रहियुसि, ताल के नाज़मी जी इलेक्शन लड़ियुसि मेयर में, MNA जी इलेक्शन हींअर 8 फरवरी ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे प्लेटफॉर्म तां लड़ियुसि। ही 22 साल जेका वकालत कयमि, यूनिवर्सिटी जो शागिर्द रहियुसि यूनिवर्सिटी में, इहे सभु तजुर्बा मूंखे इहो सेखारीनि था ऐं सम्झाइनि था, जेको मां सिखियो आहियां उहो तव्हां सां शेयर थो करियां। उहो शेयर करणु ज़रूरी थो सम्झां नौजवाननि जे लाइ, जेके अञा नौजवान आहिनि, जेकी तमामु जिस्मानी तौर ते मज़बूत आहिनि, साख़्त उनजी मज़बूत आहे, क़दो क़ामत वारा आहिनि, स्मार्ट आहिनि, ख़ूबसूरत आहिनि, यंग आहिनि, उन्हनि जे लाइ इहो मुंहिंजो पैगाम आहे त ज़ाल कॾहिं बि सुकून न ॾींदी तव्हांखे। फ्रेंड जंहिंजे लाइ मुहबत में तव्हां एतिरो मुब्तला आहियो जो चओ था त मुंहिंजी ज़िंदगी अधूरी आहे, नामुकमिल आहे, कंहिं वक़्तु मरी सघां थो, मूंखे ख़ुदकुशी करणु घुरिजे। ऐं केतिरा माण्हू ख़ुदकुशी करे विया, इन जे करे त इहा मूंखे न मिली, मां ख़ुदकुशी करे छॾी। उन सभिनी जे लाइ इहो मुंहिंजो पैगाम आहे त उहा फ्रेंड जेसिताईं तव्हांजी वाइफ न आहे त तव्हांजी फ्रेंड आहे, यू आर लविंग हर अलॉट। जॾहिं शी बिकम्स योर वाइफ, जॾहिं तव्हांजी उहा वाइफ थी, तव्हांजी मुहबत हुन सां घटिजी वई, हुनजा रवैया तव्हां सां मटिजी विया, हुनजो वाइफ जो तव्हां सां बिहेवियर मटिजी वियो, हुनजो एटीट्यूड मटिजी वियो। तव्हांजे खीसे में पैसा आहिनि त तव्हां सां रिस्पॉन्स तव्हांजो आहे, तव्हां वटि गाॾी आहे त तव्हांखे इज़त आहे, तव्हांजो सुठो घरु आहे त तव्हांखे वाइफ बि इज़त ॾिए थी, अहमियत ॾिए थी। जेसिताईं तव्हां वटि पैसा आहिनि त तव्हांखे अहमियत मिले थी, जेकॾहिं तव्हां वटि पैसा न आहिनि त पोइ ख़तमु। त पोइ असां ज़रूरी आहे त शादियूं करियूं, औलाद ॼणियूं, ऐं उहो औलाद जेको असांजी ज़िंदगी में का बहितरी न आणे, क़बर ते कुल बि पढ़णु न अचे, ऐं पीउ माउ जी बेइज़ती करे, पीउ माउ जी बेइज़ती करे, उनजी तदलील ऐं ज़िलत जो सबबु बणिजे, पीउ माउ सां विढ़नि, माउ खे गारियूं ॾियनि, पीउ खे गारियूं ॾियनि, पीउ माउ सां विढ़नि, उहो औलाद ऐं ज़ाल मुड़ुस जी बेइज़ती करे, पोइ बि असां चऊं त शादियूं कयूं। मुंहिंजो इन सभिनी माण्हुनि जे लाइ इहो पैगाम आहे त जीअं हज़रत ईसा अलैहिस्सलाम शादी न कई, तव्हांखे बि मुंहिंजो पैगाम आहे त शादी न कजो। कार्ल मार्क्स चयो त ज़िंदगी ॿीहर मिली त सभु कुझु कंदुसि पर शादी न कंदुसि। तव्हांखे मुंहिंजो इहो कार्ल मार्क्स जहिड़े ॾाढे इंसान जो, जे अज़मत जो, जुरत जो, इस्तक़ामत जो, इस्तक़लाल जो कसम आहे त शादी न कजो। तव्हां सुखिया गुज़ारींदव, न त ॾाढ़ू लाइ सिकंदव, सूफ़ लाइ सिकंदव, अंगूरनि लाइ सिकंदव, बादामनि जे लाइ सिकंदव, गोश्त मच्छी जे लाइ सिकंदव, सुठा कपिड़ा पाइण लाइ सिकंदव। ज़िंदगी तव्हांजी अजीरन हूंदी। अॼु मां जेको तव्हां सां ॻाल्हायो आहे, ओपन थी करे ॻाल्हायो आहे, सुभाणे ॿियो लेक्चर ॾींदुसि त औलाद छा आहे। जेकॾहिं मुंहिंजो चैनल
वीडियो तव्हांखे पसंदि अचे त मुंहिंजे वीडियो खे सब्सक्राइब कजो, शेयर कजो। महिरबानी साथी।